अस्सलाम वालेकुम एवरीबडी। मां या सईद हाकिम लिशा। अॼु जेको पाण टॉपिक क्लियर कंदासीं उहा आहे नेबरिंग कंट्रीज़ ऑफ पाकिस्तान। इहो जेको आहे मैट्रिक जो जेको सिंपल पेपर ॾिनो आहे IBR उनमें बि हिकिड़ो सुवालु अचे थो, विच कंट्री इज़ नॉट नाइबर ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो जेको आहे नाइबरिंग कंट्री कहिड़ो न आहे। इन वटि ॾिसंदासीं त पाण जेको आहे त नाइबरिंग कंट्री पाकिस्तान जो कहिड़ो न आहे, ईरान, इराक। ठीकु आहे, इहो इराक न आहे। इंडिया जेको आहे पाकिस्तान जे ईस्ट में आहे, चाइना बि जेको आहे नॉर्थ ईस्ट में आहे, ऐं ईरान जेको आहे उहो कहिड़ी साइड खां साउथ वेस्ट खां। अचो पहिरियों पाकिस्तान जे बारे में कुझु शयूं ॾिसूं था त पाकिस्तान कहिड़े कॉन्टिनेंट में आहे, एशिया में, सही आहे, ऐं कहिड़े रीजन में आहे, साउथ एशिया में। ऐं जेको सेंसस थियो हुयो उनजे हिसाब सां आख़िरी सेंसस कॾहिं थियो हुयो, 2017 में। उनजे हिसाब सां घणी पॉपुलेशन हुई पाकिस्तान जी, 20 करोड़ खां मथे। फर्स्ट सेंसस जेको थियो हुयो, इहो बि सुवालु ईंदो थियो कॾहिं, उहो थियो हुयो 1951 में। अॼु ताईं 6 सेंसस थी चुका आहिनि, सही आहे। उनखां बाद में पाकिस्तान जी जेकी रैंक आहे पॉपुलेशन जे हिसाब सां उहा आहे 5 नंबर। ठीकु आहे, रैंक्ड बाय पॉपुलेशन। पाकिस्तान 5 नंबर ते आहे त 4 अॻ में पहिरीं रैंक ते कहिड़ो आहे, चाइना, पॉपुलेशन जे हिसाब सां। पहिरें नंबर ते चाइना, ॿिए ते इंडिया, टे ते USA, चौथे ते इंडोनेशिया, 5 नंबर ते पाकिस्तान। ये थी आहे पॉपुलेशन जे हिसाब सां। एरिया जे हिसाब सां ॾिसंदासीं, एरिया जे हिसाब सां पाकिस्तान जेको आहे 33 नंबर ते आहे। हिन में बि ॾिसूं था 5 नंबर, पंज जेके आहिनि टॉप ते उहे कहिड़ा आहिनि। पहिरियों आहे रशिया, ॿियों आहे कैनेडा, 3 नंबर ते चाइना, ऐं चौथे ते USA। 5 ते कहिड़ो आहे, 5 ते आहे ब्राज़ील। अच्छा, हाणे ॾिसो टोटल एरिया ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो टोटल एरिया छा आहे, तव्हां किथे पढ़ियो हूंदो, 7,96,096, सही आहे, स्क्वायर किलोमीटर, सही आहे। तव्हां हिते इहो पढ़ियो हूंदो, पर जेको आहे हिकिड़ो सर्वे थियो हुयो कॾहिं 2020 में, उनमें इहे सभु जेके आहिनि चेंज थी विया आहिनि। हाणे घणो, 8,81,913 स्क्वायर किलोमीटर। ठीकु आहे, हाणे हे यादि करिणो आहे, हे पुराणो आहे। ईअं ई जेके पाकिस्तान जे नाइबरिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि सभिनीनि जा बॉर्डर जेके आहिनि उन्हनि जी माप चेंज थी वई आहे। हाणे अचो पहिरियों पाण इंडिया सां चेक कयूं था, इंडिया जो छा आहे। इंडिया सां जेको आहे पाकिस्तान जा टिनि क़िस्म जा बॉर्डर्स आहिनि। कहिड़ा आहिनि उहे, हिकिड़ो आहे LOC, ॿियो आहे वर्किंग बाउंड्री, ऐं टियों जेको आहे उहो आहे रेड क्लिफ लाइन। इनखे इंटरनेशनल बॉर्डर बि चवंदा आहिनि। इनखे इंटरनेशनल बॉर्डर बि चवंदा आहिनि, सही आहे। हाणे LOC ॾिसूं था। LOC जेको आहे उहो कॾहिं वजूद में आई, LOC आई हुई 1972 में, जॾहिं शिमला एग्रीमेंट थियो हुयो, सही आहे। उनमें इनजी पहिरियों माप जेकी हुई, इनजी जेकी लेंथ आहे
उहा आई 440 किलोमीटर। इहा पास्ट पेपर हूंदा न उन्हनि में तव्हांखे इहा मिलंदी, पर जेको इन जी हाणे लेंथ आहे न उहा आहे 861 किलोमीटर। हाणे हे पाण खे यादि रखणी आहे, सही आहे। हे पास्ट पेपर में पाण खे मिलंदी। ऐं वर्किंग बाउंड्री ऐं LOC जेकी अथव न, हिकु आज़ादु कश्मीर ऐं ॿियो जम्मू कश्मीर जेकी ऑक्यूपाइड कश्मीर आहे न उन्हनि जे विच में आहे ॿी वर्किंग बाउंड्री। इहा आहे 202 किलोमीटर। ऐं जेकी टीं आहे रेड कैलिफ लाइन, उहा आहे 600 उहा आहे 2100 किलोमीटर। इहा हाणे टई मिलाए करे जेको आहे न टोटल 3100 किलोमीटर प्लस जेकी आहे बाउंड्री लाइन कंहिंसां आहे, इंडिया सां। हाणे अचो अफ़गानिस्तान जी ॾिसूं था। अफ़गानिस्तान जो जेको बॉर्डर आहे न उनखे पाण चवंदा आहियूं दुरंद लाइन। इहो कॾहिं वजूद में आयो? इहो वजूद में आयो 1893 में, सही आहे। इन जी जेकी माप आहे, इन लेंथ आहे, उहा घणी आहे? उहा आहे पहिरियों जेकी हुई, अच्छा जॾहिं तव्हां गूगल कंदा न त पोइ तव्हांखे मिलंदी 2611 किलोमीटर, सही आहे। पर इहा अॻु में इहो पास्ट पेपर वग़ैरह हूंदा न उनमें हूंदी 2252। इहा हाणे चेंज थी वई आहे। हे पास्ट आहे, हे न्यू आहे। हाणे पाण खे यादि रखणी आहे हे, सही आहे। हाणे ईरान ते अचो। ईरान सां जेको बॉर्डर आहे पाकिस्तान जो, उहो आहे 999 किलोमीटर। चाइना सां चाइना सां 599 किलोमीटर। इहे थी विया 4 मुल्क, सही आहे। चाइना कहिड़ी साइड को आहे? अच्छा हे ॾिसो, पाकिस्तान जे जेको आहे अफ़गानिस्तान कहिड़ी साइड को आहे? अफ़गानिस्तान जेको आहे नॉर्थ वेस्ट को आहे, सही आहे। इहो वेस्ट बि चवंदा आहिनि। ऐं ईस्ट को कहिड़ो आहे? ईस्ट को आहे इंडिया। ऐं चाइना जेको आहे उहो नॉर्थ ईस्ट को आहे, ठीकु आहे। ऐं ईरान जेको आहे उहो साउथ ईस्ट को आहे। इहे 4 मुल्क आहिनि जेके पाकिस्तान जा पाड़ेसरी मुल्क आहिनि। ऐं साउथ को जेको आहे अरबियन सी आहे। इहा जेको अरबियन सी आहे इनखे पाण चवंदा आहियूं, इन जी लेंथ खे चवंदा आहियूं कास्ट लाइन, जेकी पहिरियों हुई 1046, हाणे 12 किलोमीटर वधी आहे। हाणे उहा आहे 1058 किलोमीटर, ठीकु आहे। ऐं बलोचिस्तान खां जेको आहे न कास्ट लाइन जेकी कहिड़े प्रोविंस जी वधीक आहे? बलोचिस्तान जी। ऐं सिंध जी घटि आहे। अच्छा कास्ट लाइन जी ॻाल्हि अची वई त कोस्ट लाइन तव्हांखे मां ॿुधायां इहा छा कोस्ट लाइन सभिनी खां वधीक कहिड़े मुल्क जी आहे? लॉन्गेस्ट कहिड़े मुल्क जी आहे? कैनेडा जी। ऐं स्मॉलेस्ट मोनाको। जीअं बॉर्डर जी ॻाल्हि हले थी पई त कहिड़ो मुल्क आहे? कुझु इहे टेस्ट में सुवालु ईंदो आहे त जेको घणनि मुल्कनि सां बॉर्डर शेयर कंदो आहे, त चाइना जेको आहे 16 मुल्कनि सां बॉर्डर शेयर कंदो आहे।
पाकिस्तान चइनि मुल्कनि सां सही आहे। ऐं पंजी साइड खां जेको हुनजी छा आहे उहो आहे अरबियन सी।